अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी तमाम अब्दुर्रज़ाक लाशारी तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब चैनल अब्दुर्रज़ाक लाशारी ऑफिशियल। दोस्तों जी ॾिसो था पिया, गर्मी तमामु घणी वधी वई आहे। 50 खां 52 सेंटीग्रेड जेको असां वटि गर्मी आहे। इन गर्मी खां बचण जे लाइ अॼु जेको असां दोस्तनि सां गॾु रुख़ कयो आहे हालानी तरफ़। अॼु जेको 12 तरफ़ जेको असां रुख़ कयो हालानी पहुची करे सैयद जानिशा, चाचो इकबाल गाॾी, असगर हुलियो, मदद रिंद, सैयद ज़ीशान अब्बास शाह, महसूद सतो ऐं ॿियनि दोस्तनि जेको अॼु असां हिते 12 ते आयासीं ऐं 12 ते गर्मी खां बचण जे लाइ जेको अॼु इंजॉय पिया कयूं। ऐं काफ़ी दोस्त ॿिया बि आहिनि जेके मेरापुर जा आहिनि, हालाणी जा आहिनि ऐं बेलियाणी जा आहिनि, नंढनि ॿारनि समेत उहे बि पहुता आहिनि। गर्मी जी जेको आहे हिते तमामु घणी गर्मी आहे, उन हवाले सां असां गर्मी खां बचण जे लाइ अॼु जेको असां 12 तरफ़ रुख़ कयोसीं ऐं ॾाढो इंजॉय कयोसीं। माशाअल्लाह पाणी त एॾो थधो हुयो जो तड़कण वक़्तु असांखे पाण खे सी पियो थिए। त गर्मी हिते इन जे करे थींदी आहे छो त हिते ज़िला खैरपुर असांखे वेझो ई आहे, उते खजनि जा बाग़ आहिनि ऐं हमेशह गर्मी उते तमामु घणी थींदी आहे। ॿियनि ज़िलनि खां वधीक हिते गर्मी तमामु घणी थींदी आहे ऐं ज़िले नौशहर फ़िरोज़ में बि गर्मी थींदी आहे। उन हवाले सां अॼु जो गर्मी खां बचण जे लाइ सभिनी दोस्तनि इहा सलाह कई त अॼु हलो 12 ते इंजॉय बि कयूं ऐं गर्मी खां बची सघूं। उन हवाले सां अॼु जेका असां 12 ते पहुतासीं ऐं 12 ते ॿिया बि दोस्त मौजूदु आहिनि। माशाअल्लाह तमामु बहितरीनु जेको आहे इंजॉय पिया कयूं, गर्मी खां बचूं पिया ऐं पाणी सां गॾोगॾु इंजॉय पिया कयूं। पर इन सां गॾोगॾु बिरयानी वग़ैरह जो बि सिस्टम हुयो, जेके दोस्त करे आया बिरयानी वग़ैरह उहो बि दोस्तनि खाधी ऐं ॾिठो वञे त इंजॉय करण ईंदा आहिनि हर साल असांजी दावत ते, ॾाढो मज़ो ईंदो आहे। महिरबानी साईं, फोटो वग़ैरह